अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ मैच। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं हुन प्रेस कॉन्फ्रेंस में सॼी सिंध जे लाइ हुन पंहिंजी जेका आहे बल्दियाती इदारनि जी जेको ॿियो मरहलो आहे जंहिंमें मेयर ऐं डिप्टी मेयर जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चेयरमैन वाइस चेयरमैन म्यूनसिपल कमेटियुनि ऐं पंहिंजो टाउन कमेटियुनि जा चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं जेके शहरी इलाइक़नि जे अंदरि जेके टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि उन्हनि जा चेयरमैन वाइस चेयरमैन जेके आहिनि उन्हनि ऐलान कया आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त सिंध जे अंदरि जेके 6 डिवीज़नूं आहिनि 6 डिवीज़ननि लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी मेयर जे नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। जेके 6 ज़िलनि जा 6 डिवीज़नल हेडक्वाटर जे अंदरि जेके मेयर जा उम्मीदवार आहिनि कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लाइ मुर्तज़ा वहाब साहब, जॾहिं त हैदराबाद मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लाइ काशिफ शोरो, सखर मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लाइ अरसलान शेख, लाड़काणो मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लाइ अनवर लोहर, शहीद बेनज़ीराबाद मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लाइ काज़ी रशीद, जॾहिं त मीरपुर ख़ासि मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लाइ अब्दुर्रऊफ़ गौरी साहब जा नाला जेके आहिनि उहे अनाउंस कया विया आहिनि। जॾहिं त जेके बाक़ी ज़िला आहिनि उन डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन लाइ सखर जे लाइ सैयद कुबैल हैदर शाह जो नालो जेको डिस्ट्रिक्ट चेयरमैन जे लाइ नामज़द कयो वियो आहे। घोटकी लाइ बंगुल ख़ान महर, ख़ैरपुर लाइ शिराज़ अहमद राजपर, शहीद बेनज़ीराबाद लाइ अली अकबर जमाली, दादू लाइ सैयद मोहम्मद शाह, जामशोरो लाइ सुहेल शोरो, बदीन लाइ अली असगर हालेपोटो, ठट्टो लाइ अब्दुल हमीद पंवर, सिजावल लाइ दानिश मलकानी, जैकबाद लाइ ताहिर खोसो, लाड़काणे लाइ एजाज़ लगारी, मटियारी लाइ मखदूम अहमद ज़मान, कश्मीर लाइ गुल मोहम्मद जखराणी, टंडो लाहियार लाइ मीर पप्पू टालपुर, कंबर शदादकोट लाइ कमरुद्दीन गोपान ऐं शिकारपुर लाइ ज़ुल्फ़ार कुमारियो साहब जा नाला जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन लाइ मुक़ररु कया विया आहिनि। ऐं शायदि तारीख़ में इहो पहिरें दफ़े थींदो त समूरनि ज़िलनि जी जेका आहे चेयरमैनी ऐं वाइस चेयरमैनी ऐं उन सां गॾोगॾु जेको 6 डिवीज़न हेडक्वाटर आहिनि उनजो मेयर जे हवाले सां पीपल्स पार्टी कामयाबु थिए। तोड़े जो कराची जो मामिलो जेको आहे उहो मेयरशिप वारो अञा ताईं मुंझियल आहे ऐं उन तरफ़ जेको ऐलान थियल आहिनि PTI जे पारां, पर ज़ाहिर आहे उहे ऐलान जेके आहिनि उहे 9 मई खां पहिरें जा ऐलान आहिनि। 9 मई खां पोइ छा सूरत हाल आहे PTI जा जेके उहे यूनियन कमेटियुनि जा चेयरमैन आहिनि, छाकाणि त हाणे त उन्हनि जा वॾा वॾा नाले वारा जेके आहिनि अॻुवान जेके आहिनि उहे पार्टी छॾण जो ऐलान कनि पिया। अहिड़ी सूरत हाल में उहे जेके टाउन कमेटियुनि जा जेके यूनियन कमेटियुनि जा जेके चेयरमैन आहिनि उहे केतिरे हद ताईं PTI सां गॾु बीहनि था ऐं PTI क़यादत जे ऐलानियल फ़ैसिलनि मुताबिक़ जमात इस्लामी जे मेयर खे सपोर्ट कनि था या नथा कनि, इहो हिकिड़ो वॾो बुनियादी सुवालु आहे। पर पीपल्स पार्टी इन मामले में तमामु होपफुल आहे। थोरी जो ॿिए पासे पीपल्स पार्टी जे हवाले सां ऐं जेको आहे पंहिंजो जेको मुर्तज़ा वहाब जे अपोज़िट जेको उम्मीदवार आहे जमात इस्लामी जो हाफ़िज़ नईम, उहो बि पुरुमीद आहे। बहरहाल असां प्रोग्राम ऐं गुफ़्तगू कंदासूं सिंध जे बल्दियाती इदारनि जो ई ॿियो मरहलो ऐं ख़ैर ख़ूबी सां जॾहिं थींदो उन वक़्त खां पोइ जेको ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी तमामु वॾी अक्सियत आहे। हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे असांजे कराची जे चीफ रिपोर्टर जनाब शबीर लाशारी साहब, जिन उन सां गॾोगॾु असांजे जेके हिन प्रोग्राम में मुनवर रिंद साहब जॉइन कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजे जेके प्रोग्राम में असांजा सीनियर सहाफ़ी साईं शाहीन कुरैशी साहब गॾु आहिनि। जॾहिं त सखर मां असांखे जहांगीर सहड़ो साहब असांखे पंहिंजो हैदराबाद मां ऐं अब्दुल गफ़ूर शेख साहब असांखे सखर मां जॉइन कयो आहे। शुरूआत जी गुफ़्तगू जी शुरूआत कयूं था कराची मां। कराची शबीर लाशारी साहब सां गॾु। शबीर लाशारी साहब नाज़रीन खे अपडेट कजो कराची जे मेयर जे हवाले सां त मूं ॿुधाए छॾियो, पर डिप्टी मेयर जे लाइ मुंहिंजे ख़्याल में बलोच साहब जो नालो अनाउंस थियो आहे। जी बिल्कुलु फयाज़ साहब, इहो सरप्राइज़िंग आहे। मुर्तज़ा वहाब मेयर जो जेको नालो हुयो उहो त यको हफ़्ते ॿिनि खां वठी जेको आहे हलंदो पियो आयो, पर डिप्टी मेयर जो जेको नालो आहे उहो सरप्राइज़ आहे ऐं उहो चङो नालो आहे। मां सम्झां थो पीपल्स पार्टी कराची में उनजो सुठो असर रसूख़ बि आहे ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो
सियासी तौर ते मलीर में उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो बि आहे। पर उनजो वालिद साहब पाण तमामु पुराणो बिल्कुलु हा, सलमान अब्दुल्ला मुराद जो नालो जेको आहे उहो डिप्टी मेयर जो तौरु अनाउंस थियो आहे। कराची में जीअं तव्हां ॿुधायो त जेका सिचुएशन आहे उहा PTI जा जेके मेंबर आहिनि उन्हनि सां ज़रूरु ॻंढियल ऐं लाॻापियल ज़रूरु आहे, छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीज़न में अकेली जेका सिंगल लार्जेस्ट पार्टी त ज़रूरु साम्हूं आई आहे, पर जॾहिं PTI ऐं जमायत इस्लामी जो पाण में इतिहाद या अलहाक़ थियो आहे उनखां पोइ जेका अददी जेका ॻणप चइजे या अक्सरियत चइजे उहा त खणी उन्हनि वटि ॿिन्ही पार्टियुनि वटि ज़रूरु आहे, पर पीपल्स पार्टी खे रुॻो 11 मेंबर जेके आहिनि उहे घुरबियल आहिनि। इहे ॿई पार्टियूं जेकॾहिं पाण सां गॾिजी थियूं वञनि उन बावजूद बि पीपल्स पार्टी जा रुॻो 11 मेंबर जेके आहिनि उहे खुटनि था। पर हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे मेयर जी चूंड लाइ उहा इहा आहे त PTI जा जेके 40 खां वधीक मेंबर आहिनि या चेयरमैन आहिनि उहे उन्हनि मां 35 जे लॻभॻि उन्हनि रुॻो कसम खयो आहे, वधीक त कसम बि हलफ़ बि न खणी सघिया आहिनि। पर गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी सिचुएशन ॾाढी जेका आहे अहम उहा डेवलपमेंट थी त जमायत इस्लामी जी मेज़बानी हेठि PTI ऐं जमायत इस्लामी जा जेके मेंबर आहिनि चूंडिजी आयल उन्हनि जो हिकु अहम इजलास जेको आहे गॾिजाणी उहा सॾाई हुई मेयर जी चूंड जे सिलसिले में लाइ अमल तइ करण लाइ। उन में PTI जा रुॻो 10 जेके मेंबर आहिनि उहे शरीक थी सघिया, ॿिया आया ई कोन। त ॿिया जेके आहिनि उहे न अचण खां पोइ PTI ऐं जमायत इस्लामी में बि ॻणती वारी लहर आहे। इन हवाले सां PTI पंहिंजो हिकिड़ो वर्जन जेको आहे मौक़ुफ़ बि साम्हूं उनजो आयो PTI जो त असांजा काफ़ी जेके चेयरमैन ऐं UC वाइस चेयरमैन आहिनि उहे कुझु रूपोशन ऐं कुझु गिरफ़्तार आहिनि, जंहिंजे करे उहे उन इजलास में शरीक न थी सघिया। पर ॿिए पासे पीपल्स पार्टी जी इहा दावा आहे त उन्हनि जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत कई आहे ऐं उन्हनि पंहिंजी पार्टी जे इन फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो आहे त हू जमायत इस्लामी जे उम्मीदवार खे वोट न कंदा ऐं उहो पार्टी जो जेको फ़ैसिलो आहे उनखे हू क़बूल नथा कनि। हाणे इहा 15 तारीख़ ते सॼी ख़बर पवंदी त कहिड़ा माण्हू किथे अचनि था ऐं कीअं थिए थो। पर मुंहिंजी नज़र में हिन वक़्त ताईं जेका सिचुएशन आहे त पीपल्स पार्टी जी जेका 9 मई खां पोइ जेका सूरत हाल आहे उनमें त ज़ाहिर जॾहिं एॾा वॾा अॻवान जेके आहिनि उहे पार्टी छॾण जो ऐलान पिया कनि, सियासत छॾण जो ऐलान पिया कनि, उते यूनियन कमेटी वारा ऐं ख़ासि तरह उन्हनि जो छा रोल हूंदो उहो त हाणे सॼे पोल खे सम्झ में अचे थो। साईं उन में मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधायां त PTI हाणे साईं लूज़ करणु शुरू कयो आहे। सदर टाउन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे 8 मख़सूस सीटूं जेके आहिनि उहे मिलियूं हुयूं जेके चूंडूं थियूं उनमें उहे 4 सीटूं हाणे साईं विञाए चुकी आहे। 4 माण्हू उन्हनि जा आया ई कोन उहे मख़सूस सीटुनि लाइ काग़ज़ जेके आहिनि उहे जमा कराइण जे लाइ, जंहिंजे करे उहे 4 सीटूं जेके आहिनि उहे न मिली सघियूं PTI खे, उनखे माण्हू ई न मिलिया, उन्हनि जा माण्हू ई कोन आया। उहा जेका 22 रुकनी काउंसिल आहे सदर टाउन जी उहा हाणे 18 रुकनी काउंसिल थींदी ऐं 18 रुकनी काउंसिल जेका आहे उहा उते चेयरमैन वधीक गुफ़्तगू कयूं था, छाकाणि त कराची जे अंदरि वरी 5वीं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो बि मामिलो आहे। पर लाड़काने हलूं था, मुनवर साहब लाड़काने जो हाल अहवाल ॾिजो। 5 ज़िला आहिनि, थोरो असांजे नाज़रीन खे तफ़सील खां आगाह कजो। वजह आप कह रही हैं और आपका इशारा जिस जानिब है बिल्कुल वो सारे लोग इसमें बरी ज़िम्मा नहीं हो सकती जितनी भी आला क़यादत है साबिक़ जो हुक्मरान जमात की। जी शबीर मुंहिंजे ख़्याल में त शायदि होॾां राब्तो नथो थिए। 5वीं जेके आहिनि पंहिंजो कुरैशी साहब लाइन पे है। कुरैशी साहब ओके, कुरैशी साहब सां बि राब्तो थिए पियो। बहरहाल शबीर 5वीं टाउन आहिनि कराची जे अंदरि ऐं ज़ाहिर आहे उन्हनि टाउन्स जे जेको ॿियो लेयर आहे कराची जे अंदरि उहा टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो, बिल्कुलु उन्हनि ॿिए लेयर में छा सूरत हाल आहे? बिल्कुलु 25 मां 13 टाउन जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटिया आहिनि अक्सरियत सां ई। अॼु 13 टाउन्स जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे नालनि जो जेको आहे उहो बि निसार खोड़ो साहब बिलावल हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जो ऐलान करे छॾियो आहे, जिन मां मलीर जा 3 टाउन आहिनि। उनमें गडाप टाउन लाइ जेको आहे चेयरमैन जे नाले लाइ तारिक बलोच ऐं वाइस चेयरमैन लाइ ॼाम मोहम्मद जोखियो जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़ी रीति इब्राहिम हैदरी जेको टाउन आहे मलीर ज़िले जो उनमें चेयरमैन लाइ नज़ीर भुट्टो ऐं वाइस चेयरमैन लाइ रफ़ीक जत जो नालो जेको आहे उहो अनाउंस कयो वियो आहे। मलीर टाउन जेको आहे उते चेयरमैन लाइ जान मोहम्मद बलोच ऐं वाइस चेयरमैन लाइ मुज़म्मिल शाह जो नालो जेको आहे उहो अनाउंस कयो वियो आहे। अहिड़ी रीति ओलह ज़िलो जेको आहे उन जा जेके 2 टाउन आहिनि उन्हनि में औरंगी टाउन में पीपल्स पार्टी 2 टाउन्स जो जेको आहे उहो ऐलान कयो आहे। उते उनमें जमील ज़िया चेयरमैन लाइ वाइस चेयरमैन लाइ। कहिड़े टाउन लाइ? ओलह ज़िलो औरंगी टाउन। हा, जमील ज़िया
चेयरमैन लाइ वाइस चेयरमैन लाइ आफ़ान सगीर सिद्दीकी, मंगो पीर टाउन लाइ हाजी नवाज़ बिरोही चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ मोहम्मद आरिफ़। अहिड़ी रीति क्यामाड़ी जो जेको बलजा टाउन आहे उनमें चेयरमैन लाइ अब्दुल करीम आसकाणी ऐं वाइस चेयरमैन लाइ अजब खान सवाती। मोरड़ो मीर बहर क्यामाड़ी ज़िले जो ई टाउन आहे, उन चेयरमैन लाइ अली अकबर ऐं वाइस चेयरमैन लाइ शौकत बलोच। साॻी क्यामाड़ी ज़िले जो टियों टाउन आहे माड़ीपुर टाउन, उनमें चेयरमैन लाइ हुमायूं ख़ान ऐं वाइस चेयरमैन लाइ आसिफ़ कौसर जो नालो जेको आहे उहो नामज़द कयो वियो आहे। ओभर ज़िले जो टाउन आहे सोराब ॻोठ, उनमें चेयरमैन लाइ लाला अब्दुर्रहीम ऐं वाइस चेयरमैन लाइ इमरान बिरोही जो नालो जेको आहे उहो अनाउंस कयो वियो आहे। चनेसर टाउन जेको सईद गनी जो तकब आहे, उते चेयरमैन लाइ फरहान गनी जेको सईद गनी जो भाउ आहे उनजो नालो अनाउंस थियो आहे। वाइस चेयरमैन लाइ मोहम्मद शहज़ाद जेको आहे उनजो नालो अनाउंस थियो आहे। टियों टाउन आहे इन ओभर ज़िले में सफ़ूरा टाउन, उनमें चेयरमैन लाइ कलीमुल्ला उर्फ़ राशिद ख़ासकली ऐं वाइस चेयरमैन लाइ अब्दुल हक बलोच जो नालो जेको आहे अनाउंस थियो आहे। कोरंगी ज़िले जे कोरंगी टाउन लाइ चेयरमैन लाइ मोहम्मद नईम शेख ऐं वाइस चेयरमैन लाइ ज़री ऐवान जो नालो जेको आहे उहो अनाउंस थियो आहे। ॾखण ज़िले जे लियारी टाउन लाइ नासिर करीम बलोच ऐं वाइस चेयरमैन लाइ इक़बाल हिंगोर जो जेको नालो आहे उहो अनाउंस कयो वियो आहे। मतिलबु इहे 13 टाउन आहिनि जंहिंमें गडाप टाउन, मलीर टाउन, इब्राहिम हैदरी, इहे 3 मलीर जा थी विया। कोरंगी ऐं मंगो पीर जेको थी विया उहे ओलह ज़िले जा थी विया। जॾहिं त बल्दिया टाउन, मोरड़ो मीरबह टाउन ऐं माड़ीपुर जेको आहे इहे थी विया असांजा। जी, बल्दिया टाउन, मोरड़ो मीरबह ऐं माड़ीपुर 3 टाउन। ऐं जॾहिं त सोराब ॻोठ, ओभर ज़िले जा बि 3 सोराब ॻोठ, चनेसर ॻोठ ऐं सफ़ूरा, इहे 3 टाउन। जॾहिं त कोरंगी ऐं कोरंगी जो हिकिड़ो पंहिंजो ई कोरंगी टाउन जे नाले सां ऐं ॾखण में लियारी टाउन जेको आहे उहो अनाउंस थियो आहे। इहे जेके अनाउंस थिया आहिनि ऐं उनजे लाइ पीपल्स पार्टी होपफुल आहे त उते उन्हनि जा चेयरमैन थी वेंदा। बहरहाल हाणे इहा जेका चूंड आहे उनजी तारीख़ छा आहे? इन जी जेका तारीख़ आहे उहा 8 तारीख़ खां जेको प्रोसीजर आहे उहो शुरू थींदो, उनखां पोइ 15 खां 18 ताईं इनखे जेको आहे उहो वाइंड अप करणो आहे। इन्हनि ॾींहंनि में फॉर्म भरबा, पोइ थींदी, पोइ सिंबल अलॉट थींदा, बिल्कुलु, पोइ वरी टिकट जमा कराइबा, इहो सॼो यस बिल्कुलु बिल्कुलु। जी नाज़रीन, तव्हांखे जीअं ॿुधायोसीं त पूरी सिंध जो अॼु जेको आहे अनाउंसमेंट कई आहे ऐं असांजी जैकबाद में तव्हांखे ॿुधायोसीं त डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन जे लाइ, पर उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ त असां तव्हांखे थुल्हा थुल्हा अंग अखर ॿुधायासीं, पर सिंध जे अंदरि लॻभॻि 44 जेके आहिनि उहे म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि ऐं 100 खां वधीक टाउन कमेटीज़ आहिनि। उन्हनि जे लाइ बि पीपल्स पार्टी जेके आहिनि अनाउंसमेंट्स करे छॾियूं आहिनि ऐं उनमें ॾिसजे त पीपल्स पार्टी किथे किथे पीपल्स पार्टी खे चैलेंजिस अचनि था या पीपल्स पार्टी उन्हनि ते कीअं थी करे, छाकाणि त हिते त जीअं कराची जे बारे में तव्हां ॿुधो त 25 मां जेकॾहिं 13 टाउन ते पीपल्स पार्टी उम्मीदवार बीहारिया आहिनि, त इन जो मतिलबु आहे त बाक़ी इहे 13 टाउन खटियल आहिनि पीपल्स पार्टी जा। अच्छा, इहे खटियल आहिनि पीपल्स पार्टी जा। बाक़ी जेके 25 मां 13 विया, बाक़ी 12 टाउन जेके आहिनि उहे ज़ारा पीपल्स पार्टी हिते कंटेस्ट बि कोन पई करे। पर हैदराबाद जे 10 टाउन्स में छा सूरत हाल थींदी, असांजी ख़्वाहिश हूंदी त जेकॾहिं जहांगीर सहिड़ो साहिबु असां लाइन ते अची वञे त उनखां मालूम करे वठूं या जेको आहे पंहिंजो। पर बहरहाल जैकबाद लाइ ताहिर खोसो, लाड़काणे लाइ एजाज़ लगारी, मतिलबु इहा उहा जेको आहे, या कश्मीर लाइ गुलमन जखराणी, छाकाणि त उते कश्मीर ज़िले जे अंदरि बि सूरत हाल इहा हुई त उते हिकु तरफ़ बेजराणी सरदार वेठा आहिनि, ॿिए पासे मज़ारी वेठा आहिनि, इहे ॿई ताक़तूं आहिनि। उनजे विच मां जेको आहे पुराणे कामरेड जेको आहे गुलमन जखराणी साहिब जो कुणो निकिरी पियो आहे, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। या जेको आहे ख़ुदि कंबर शदाद कोट जे अंदरि तव्हां ॾिसो त कंबर शदाद कोट जे अंदरि बि जेको आहे गोपांग साहिबु आहे, हालांकि उते चांडिया साहिब बि आहिनि ऐं मक्सी सरदार बि आहिनि, ॿई नवाब सॾिबा आहिनि ऐं नवाबनि जे विच मां गोपांग साहिब जो कुणो निकितो आहे। त मतिलबु वर्कर जेको आहे उते अक्सर जेके ज़िले चेयरमैन थिया आहिनि ऐं वाइस चेयरमैन अक्सर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उतां जा उहिदेदार आहिनि, को जनरल सेक्रेटरी आहे, को सदर आहे। लगारी साहिबु लाड़काणे में थियो आहे, पर मटियारी त ज़ाहिर आहे ऑब्वियसली मखदूम ख़ानदान खे अकोमोडेट कयो वियो आहे। या जेकॾहिं ॾिसजे त सखर में साईं पंहिंजो नासिर शाह जा फर्ज़न जेके आहिनि कुमैल अदर शाह उहे चेयरमैन थिया आहिनि। घोटकी में मोहम्मद बख्श बहार साहिबु जेके आहिनि, जेके MNA बि आहिनि, उन्ही जो ब्रदर आहे बंगुल ख़ान महार, उन्ही खे अकोमोडेट कयो वियो आहे। पर शहीद बेनज़ीराबाद में अली अकबर जमाली साहिबु पुराणो पीपल्स पार्टी जो कारकुन आहे, तमामु पुराणो जियालो आहे। दादू में शबीर तव्हांजो ज़िलो आहे, दादू दिलचस्प सूरत हाल थी आहे। उते जेको आहे जमाली साहिबु ऐं पीर साहिब पीर मज़रुल हक़ साहिब जे विच में हमेशह हिकिड़ो उहो अंदरि पाठ
सखर में अब्दुल गफूर शेख लाइन थिया। शेख साहब सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम फैज़ साहब। शेख साहब छा सूरत हाल है सखर ज़िले जी ऐं सखर डिवीज़न जा जेके 3 ज़िला आहिनि असांखे हाल वाले जो उनजा के तफ़सील हुजनि तव्हां वटि? जी बिल्कुल फैज़ साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत पारां जेके मकानी चूंडुनि जे लाइ मेयर, डिप्टी मेयर ऐं उन खां अलावा ज़िले चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जा जेके ऐलान कया विया आहिनि उन्हनि में सखर जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर जे लाइ जेको आहे अॻूणे सेनेटर इस्लामुद्दीन शेख जो फर्ज़ंद जेको आहे बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख, उनखे ॿियो भेरो जेको आहे सो सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो मेयर बणाइण जे लाइ नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त वाइस चेयरमैन जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको पुराणो जियालो आहे सिटी सखर जो जनरल सेक्रेटरी आहे डॉक्टर अरशद मुगल साहब, उनजो जेको आहे सो नालो पीपी जी क़यादत पारां तजवीज़ कयो वियो आहे। अहिड़ीअ रीति सखर जी जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे उनखे 3 टाउन कमिटीज़ में विरहायो वियो आहे, जिन में जेको आहे सो हिकु टाउन कमेटी मकी शाबाशाह टाउन कमेटी जे नाले सां आहे, ॿी आहे जी शाबाशाह ऐं टीं आहे निसार अहमद सिद्दीकी टाउन कमेटी, जंहिंखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उनमें जेको आहे सो निसार सिद्दीकी टाउन कमेटी ते सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहब जो जेको फर्ज़ंद आहे ज़ीरक शाह साहब, उनखे जेको आहे सो चेयरमैन तौरु नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त उन सां गॾोगॾु ज़ुल्फ़कार अली खोसो उनखे वाइस चेयरमैन जी सीट ते मुक़ररु कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो फर्ज़ंद जेको आहे सैयद कुमेल दर शाह, जेको सियासी तौर ते सखर में ऐं रोड़ी में तमामु घणो एक्टिव नज़र अचे पियो, उनजो जेको सियासी कैरियर आहे उनजी शुरूआति जेका आहे सो उहा ज़िले चेयरमैनशिप खां थी रही आहे। ज़िला काउंसिल सखर जे लाइ जेको आहे सो खेसि चेयरमैन जी सीट ते नामज़द कयो वियो आहे पीपल्स पार्टी क़यादत पारां। जॾहिं त अॻूणे MPA मरहूम हाजी अनवर ख़ान महर जी जो जेको फर्ज़ंद आहे अख्तर ख़ान महर, उनखे जेको आहे सो हुन सां गॾोगॾु वाइस चेयरमैन जी सीट ते नामज़द कयो वियो आहे। नौजवान क़यादत आहे, उनखे कम जो हिकिड़ो जज़्बो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां काफ़ी अरसे खां वठी सलाहियल आहिनि ऐं अवामी ख़िदमतूं कंदा पिया अचनि। अहिड़ीअ रीति रोहड़ी जी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे मजमूई तौर ते सखर ज़िला काउंसिल जी जेके म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि उहे 2 आहिनि, जेके हिकु जिन में हिकु रोहड़ी आहे ऐं ॿी पनो आकिल आहे। त रोहड़ी में मीर याकूब अली शाह साहब जेको आहिनि उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो चेयरमैन जी सीट ते नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त असलम मेमण जेको अॻु में बि जेको आहे सो म्यूनिसिपल कमेटी में जेको आहे सो चेयरमैन जी सीट ते रही चुको हुयो, उनखे जेको आहे सो ॿियो भेरो वाइस चेयरमैन जेको आहे सो हींअर मुक़ररु कयो पियो वञे, उनजे लाइ नामज़द कयो वियो आहे। अहिड़ीअ रीति पनो आकिल में मियां अब्दुल कवी इंढड़ जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवान आहे उनखे चेयरमैन जी सीट जे लाइ नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त सलीम गनी ख़ान कलवड़ ऐं बाबर मुनवर ते हलूं था, मुनवर लाड़काणे ज़िले जा ऐं लाड़काणे डिवीज़न जा कुझु असांखे तफ़सील ॿुधायो। जी बिल्कुलु फयाज़, अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो इन नालनि जो ऐलान बि कयो आहे। इन हवाले सां तफ़सील खां वधीक अंग अखरनि ते अचो। लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर लाइ मोहम्मद अनवर लोर खे मेयर ऐं मोहम्मद अमीन शेख खे डिप्टी मेयर लाड़काणो नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणो जे लाइ चेयरमैन एजाज़ अहमद लगारी ऐं वाइस चेयरमैन लाइ असदुल्ला भुट्टो जा नाला जेको आहे उहे नामज़द कया विया आहिनि। अहिड़ी तरह कंबर शदादकोट ज़िले काउंसिल लाइ चेयरमैन कमरुद्दीन गोपांग ऐं वाइस चेयरमैन लाड़काणे ज़िले जे अंदरि रतोदेरो म्यूनिसिपल कमेटी या जो जेको आहे नवदेरो, उन्हनि जे लाइ कहिड़ा उम्मीदवार नामज़द कया विया आहिनि? हा जी बिल्कुलु, म्यूनिसिपल कमेटी रतोदेरो लाइ एडवोकेट आहे मुनीर अहमद जलबाणी, उनखे चेयरमैन ऐं नदीम अख्तर सूमरो उनखे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवदेरो जे लाइ अब्दुल ख़ालिक भुट्टो चेयरमैन ऐं अनवर बुर्ड खे जेको आहे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। टाउन कमेटी आरिजा जे लाइ मोहसिन अली आरिजो चेयरमैन ऐं अहमद अली सेड़ो खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। टाउन कमेटी गेरोले जे लाइ सईद अहमद अब्बासी चेयरमैन ऐं अताउल्ला राजपूत खे वाइस चेयरमैन जे लाइ नामज़द कयो वियो आहे। त अहिड़े हवाले सां ॿिया जेके ज़िला आहिनि लाड़काणे डिवीज़न जा, जंहिंमें कंबर शदादकोट ॿुधायो ऐं हुन सां गॾोगॾु शिकारपुर ज़िले जे लाइ चेयरमैन जे लाइ ज़िला काउंसिल जे लाइ ज़ुल्फ़कार अली कमारियो ऐं वाइस चेयरमैन जे लाइ कामरान महर खे नामज़द कयो वियो आहे। ज़िला काउंसिल जेकवा जे लाइ चेयरमैन जे लाइ ताहिर खोसो ऐं वाइस चेयरमैन लाइ रुज़वान ओडो खे नामज़द कयो वियो आहे।
कश्मीर कंदकोट ज़िला काउंसिल लाइ गुल मोहम्मद जखरानी। म्यूनसिपल कमेटी जे लाइ जेकाबाद में अब्बास जखरानी साहब मुंहिंजे ख़्याल में अॻे बि चेयरमैन रहिया आहिनि, उनखे मुक़ररु कयो वियो आहे। जी बिल्कुलु, जी बिल्कुलु। ऐं ठुल जे लाइ कंहिंखे नामज़द कयो वियो आहे? ठुल म्यूनसिपल कमेटी ठुल। हेलो हेलो, हाँ जी, तव्हां कश्मीर कंदकोट जे लाइ ॿुधायो पिया। हा, कश्मीर कंदकोट ज़िला काउंसिल लाइ गुल मोहम्मद जखरानी चेयरमैन ऐं अल्ताफ़ खोसो खे जेको आहे वाइस चेयरमैन जे लाइ नामज़द कयो वियो आहे। अहिड़ी तरह लाड़काने डिवीज़न जा जेके नाला फाइनल कया विया आहिनि ऐं उन्हनि जो ऐलान कयो वियो आहे। पर कंबर शदाद कोट ते पंहिंजो मुनवर ॿुधाइजो त उमेद हुई त शायदि डिस्ट्रिक्ट काउंसिल वेंदी, हमेशह टग ऑफ वार रहंदी आहे। पाण वटि सिंधी में चवंदा आहिनि त ॿई ईअं था विढ़नि ॼण चांडिया मक्सी विढ़ंदा हुजनि, पर डिस्ट्रिक्ट काउंसिल ॿिन्ही खे न मिली। जी बिल्कुलु, डिस्ट्रिक्ट काउंसिल ॿिन्हिनि खे न मिली आहे। बाक़ी कंबर जे लाइ म्यूनसिपल कमेटी जे लाइ नवाब सरदार चांडियो जो भाउ आहे रियान ख़ान चांडियो, उनखे ॾिनो वियो आहे। उनखे म्यूनसिपल कमेटी ॾेई उनखे राज़ी कयो वियो आहे। ऐं चेयरमैन जे लाइ वाइस चेयरमैन जे लाइ पंहिंजो नूर अहमद बरोई खे बि जेको आहे वाइस चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। अच्छा, मक्सी साहिबान खे कीअं अकोमोडेट कयो वियो आहे हुते? जी, मक्सी साहिबान जे लाइ इहो ॿुधायो वियो आहे त उनखे जेको कंबर शदाद कोट वारो जेको एरिया आहे उन में उन्हनि जो माण्हू खे जेको आहे उते रखी करे ऐं उन्हनि खे राज़ी कयो वियो आहे। अच्छा, वॾी महिरबानी तव्हांजी मुनवर, तव्हां असांखे अपडेट कयो। सखर मां असांखे असांजे अब्दुल गफूर शेख साहब अपडेट कयो ऐं जहांगीर सैड़ो साहब असां सां शायदि उते को टेक्निकल प्रॉब्लम आहे जंहिं करे उन सां नथी ॻाल्हि थी ठहे। बहरहाल शबीर लाशानी साहब, ॾेई वठी वरी बि जेको मसइलो आहे उहो कराची जे लाइ सभिनी जूं नज़रूं आहिनि। पूरे पाकिस्तान जूं नज़रूं हिन वक़्तु जेके आहिनि उहे कराची जे मेयरशिप ते आहिनि, छाकाणि त हाफ़िज़ साहब बि जेको आहे उहो अञा ताईं पंहिंजे पुरअज़म बीठो आहे ऐं हू चए थो त बाबा असांजो थींदो ई थींदो। बिल्कुलु, हाफ़िज़ साहब चए थो त साईं अददी तौर ते त PTI जे करे असांजी अक्सरियत ऐं मां मेयर आहियां ऐं पीपल्स पार्टी जो चवण इहो आहे त असांजा सिर्फ़ु 10 या 11 जेके आहिनि उहे वोट खुटनि था। ऐं PTI जे बल ते, जंहिं बल ते हाफ़िज़ साहब चए थो, उहा त पंहिंजी जॻह ते आहे। PTI जा पंहिंजा चेयरमैन ई पंहिंजे पार्टी जे फ़ैसिले खे नथा मञनि, पर ख़ुदि जमायत इस्लामी जा जेके वोटर ऐं मेंबर आहिनि उन्हनि मां 87 मेंबरनि मां केतिरा अहिड़ा मेंबर आहिनि जेके उन ॾींहुं जेको आहे हाफ़िज़ साहब खे वोट न कंदा। इहो सईद गनी जी दावा आहे। त इन करे ही वाक़ई दिलचस्प आहे इहा सूरत हाल कि मेयर कराची जे हवाले सां ऐं तारीख़ी तौर ते पहिरियों भेरो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे एॾी वॾी मेजॉरिटी मिली आहे कराची में बलदियाती चूंडुनि में। तंहिंजे करे ऐं मां सम्झां थो त अॼु निसार अहमद खोड़े बि ॿुधायो त सॼी सिंध में इस्लाम जे बारे में अहम तासुरात उनजो जेको वर्कर आहे, उनजा जेके उम्मीदवार आहिनि, उहे नज़रियाती तरह ते ऐं तनज़ीमी तरह ते तमामु घणा पंहिंजो तनज़ीम सां उहे हूंदा आहिनि। इहा त दावा कुझु तमामु घणी लाउड थी, हिकु दफ़ो न पर 3 दफ़ा सईद गनी जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चई चुको आहे। हुन इहा दावा कई आहे त मुंहिंजी दावा आहे त जॾहिं वोटनि वारो ॾींहुं ईंदो उन ॾींहुं PTI जे मेंबरनि खे छॾे, पर हाफ़िज़ साहब रुगो पंहिंजा जेके मेंबर आहिनि 87 उहे पूरा करे ॾेखारे त मां उनखे सलाम कंदुसि। माना का त ॻाल्हि आहे न जंहिंजे लाइ हू चए थो। मुंहिंजो चवणु आहे त जमायत इस्लामी जा केतिरा ई अहिड़ा मेंबर आहिनि जेके ख़ुदि हाफ़िज़ साहब खे पसंदि नथा कनि ऐं उहे उनखे वोट न कंदा। त इन मां लॻे थो का ॻाल्हि आहे पार्टी जे अंदरूनी रिफ्ट जे करे। बिल्कुलु, पार्टी जे अंदरूनी तौर ते कुझु माण्हू अहिड़ा आहिनि, कुझु मेंबर अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान खे पसंदि नथा कनि ऐं हू नथा चाहिनि त उनखे वोट कनि। इहो असांजो चवणु आहे, इहो चवणु आहे बिल्कुलु सईद गनी साहब, बिल्कुलु बिल्कुलु सईद गनी साहब। ऐं ॿियो तव्हां साहिड़े दादू जी जेका ॻाल्हि कई, जेकॾहिं टाइम आहे त हिकिड़ो मिंट ॿुधाए छॾियां त वाक़ई उते दिलचस्प सूरत हाल आहे। उते जीअं डिस्ट्रिक्ट काउंसिल ते सैयद मोहम्मद शाह जेको गुज़िरियल 10-15 सालनि खां वेटिंग लिस्ट ते हुयो त मूंखे दादू जी जेका सीट आहे पीर मज़हर खे जेका मिलंदी आहे या हुनजे पुट खे जेका मिलंदी आहे उहा मिलंदी, उहा न मिली। पर फंक्शन लीग जे पारां बीठो बि हो 2013 जी इलेक्शन में। हा, उन खां अॻु में हू MP बि रहियो आहे उते हिकिड़ो भेरो, पर हिन भेरे हुनखे उते अकोमोडेट कयो आहे। पर उते वरी शाहानी साहब खे, चाकर ख़ान शाहानी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं सैयद मोहम्मद शाह माना रफ़ीक जमाली साहब जो माण्हू लिखियो वेंदो आहे। पर जेका म्यूनसिपल कमेटी दादू आहे उते अपसेट थियो आहे या सरप्राइज़ थियो आहे। उते पीर मज़हर ऐं रफ़ीक जमाली साहब जे विच में ज़रियनि जो चवणु आहे त इहा रसाकशी हलंदड़ हुई। रफ़ीक साहब जो चवणु त मुंहिंजे भाइटे खे उते इहा नामज़द कयो वञे, जेकॾहिं पीर साहब जे पुट खे नामज़द कयो थो वञे त मुंहिंजो भाइटे उते आहे। पर उते अॼु असां ॾिठो त
पीर दानिश जेको पीर मज़हर जो पुटु आहे उहो नामज़द थी चुको आहे। ऐं अहिड़ी रीति जोही जी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उते पहिरियों भेरो लिगारी जेके सदाई पाकिस्तान पीपल्स पार्टी खां पासीरा रहिया आहिनि ऐं उते मुक़ाबिलो कंदा रहिया आहिनि पीपल्स पार्टी सां, ताज़ो उहो जेको 1-2 साल अॻु में शामिलु थिया आहिनि, उते अलण ख़ान लिगारी खे उहा जेका म्यूनिसिपल कमेटी जोही जी जेका चेयरमैनशिप आहे उहा मिली आहे उते। त उते वरी ग़ुलाम शाह जो जेको पुटु आहे हाणे जेको साले शाह MP आहे उनखे सम्झो त नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उते रफ़ीक जमाली सां जेके वेझा आहिनि लॻारी जिन खे उहो वठी आयो पार्टी में, उनखे शामिलु कराई, चेयरमैनशिप उन्हनि खे मिली आहे। मजबूरी तौर ते ज़ाहिर आहे साले शाह जेकॾहिं MP आहे त उते लॻारी साहिबान बि उते उन्हनि खे अकोमोडेट करणो हो उन्हनि खे। इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी बहितर आहे बजाए जो इहो की 2-4 ख़ानदाननि जे हवाले ज़िला थी वञनि ऐं उते जेका हीअ विरासत उते पार्टी पोज़ीशन मज़बूत थी यस हीअ जेको असां ॾिठोसीं त ज़िलनि जे अंदरि काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे पंहिंजो रिवायती ख़ानदाननि खां छॾे करे पार्टी वर्कर्स खे जेको आहे अहमियत ॾिनी वई आहे। सुठी ॻाल्हि आहे। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नाच ऐं असांजे पैनलिस्ट खे इजाज़त सदाई